नाज़रीन, वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त ऑडियो लीक संजीदा ऐं अहम नौइयत जो मामलो आहे। ही सिर्फ़ मुजीज़ात न पर पाकिस्तान जी रियासत जो मामलो आहे। अहिड़ी सूरतहाल हूंदी त वज़ीर आज़म हाउस में मुलाक़ात लाइ केरु ईंदो। ऑडियो लीक जे मामले ते हाई पावर कमेटी ठाहे रहियो आहियां, जेका मामले जी तह ताईं वेंदी। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त गुज़िरियल हुकूमत पढ़ी पॉलिसी जो बेड़ो गर्क करे छॾियो। पाकिस्तान जा दोस्त मुल्क नाराज़ थिया ऐं पाकिस्तान अकेलो रहिजी वियो। मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि सां मुलाक़ातूं कयूं आहिनि। पाड़ेसरी मुल्कनि जे सरबराहनि जेके ॻाल्हियूं कयूं उहे विरजाए नथो सघां। वज़ीर आज़म जो चवणु आहे त हुकूमती कोशिशुनि सां पाकिस्तान खे अकेलाई मां कढी वरितो आहे। टंग ते टंग रखी वेहण ऐं कम कुझु न करण, उन जे करे पाकिस्तान खे तमामु घणो नुक़सान पहुतो आहे। अक़वाम मुत्तहिदा में इस्लामोफोबिया, कश्मीर ऐं फ़लस्तीन मसइले ते पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश कयो। नाज़रीन, अवां खे ॿुधाईंदा हलूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त ऑडियो लीक संजीदा ऐं अहम नौइयत जो मामलो आहे। ही सिर्फ़ मुजीज़ात न पर पाकिस्तान जी रियासत जो मामलो आहे। अहिड़ी सूरतहाल हूंदी त वज़ीर आज़म हाउस में मुलाक़ात लाइ केरु ईंदो। ऑडियो लीक जे मामले ते हाई पावर कमेटी ठाहे रहियो आहियां, जेका मामले जी तह ताईं वेंदी। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त गुज़िरियल हुकूमत पढ़ी पॉलिसी जो बेड़ो गर्क करे छॾियो आहे। पाकिस्तान जा दोस्त मुल्क नाराज़ थिया ऐं पाकिस्तान अकेलो रहिजी वियो। मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि सां मुलाक़ातूं कयूं आहिनि। पाड़ेसरी मुल्कनि जे सरबराहनि जेके ॻाल्हियूं कयूं उहे विरजाए नथो सघां। वज़ीर आज़म जो चवणु आहे त हुकूमती कोशिशुनि सां पाकिस्तान खे अकेलाई मां कढी वरितो आहे। टंग ते टंग रखी वेहण ऐं कम कुझु न करण, उन जे करे पाकिस्तान खे तमामु घणो नुक़सान पहुतो आहे। अक़वाम मुत्तहिदा में इस्लामोफोबिया, कश्मीर ऐं फ़लस्तीन मसइले ते पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश कयो।